लाड़काणे में शागिर्दनि खे कारी कामण खां बचाव बाबति आगाही ॾिनी वई। एसएस न्यूज़ रिपोर्टर अहमद मुश्तबा जतोई मूजिब MCHC आकिल PPHI लाड़काणो डॉक्टर राजकुमार जी सरबराहीअ में स्कूलनि जे शागिर्दनि खे कामण जे बारे में आगाही ॾींदे ॿुधायो त कामण खां बचण लाइ वैक्सीन लॻाइणु लाज़मी आहे, पर PPHI सिहत मर्कज़नि ते बिल्कुलु मुफ़्त में कामण टेस्ट सां गॾु कामण जा टुका लॻाया वञनि था, जॾहिं त स्कूलनि जे शागिर्दनि खे कामण जी टेस्ट सां गॾु मुफ़्त में टुका पिण लॻाया विया। शहदादपुर में रेलवे स्टेशन लॻ क़दीमी म्यूनिसिपल कमेटीअ जी मार्केट इंतज़ामिया पारां डाहे पत करण ख़िलाफ़ दुकानदारनि एहतजाज कयो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद रिज़वान पंवर मूजिब हिननि दाहींदे ॿुधायो त म्यूनिसिपल कमेटीअ जो एडमिनिस्ट्रेटर इंतकामी कार्रवायूं कंदे फी दुकान जा 3-3 लख रुपया तलब करे रहियो आहे। हिननि चयो त ग़रीब दुकानदारनि सां इंसाफ़ करे एडमिनिस्ट्रेटर जी रिश्वत खोरीअ जो नोटिस वरितो वञे। ॿिए तरफ़ म्यूनिसिपल कमेटी शहदादपुर जे एडमिनिस्ट्रेटर लियाकत अली कल्होड़े जो चवणु आहे त मार्केट जी इमारत तमामु पुराणी ठहियल हुई, जंहिंजे ढही पवण जो ख़तरो हुयो, उन करे इहा डाही वई आहे। मीरवा गोरचाणी जे मशहूर खानगी स्कूल एंड कॉलेज में तालीम जे आलमी ॾींहं जे हवाले सां तालीम पिरायो, शऊर वधायो जा बैनर खणी रैली कढी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर हरीश कुमार बासकाणी मूजिब रैलीअ खे ख़िताब कंदे स्कूल जे प्रिंसिपल गुलाम फरीद ओठो चयो त तालीम इंसानी हक़, अवामी भलाई ऐं अवामी ज़िम्मेवारी आहे। गॾियल क़ौमुनि जी जनरल असेंबली 24 जनवरी खे तालीम जो आलमी ॾींहुं करार ॾिनो। उन ॾींहं खे अमन ऐं तरक़ीअ लाइ तालीम जे किरदार खे मल्हाइण लाइ मुक़ररु कयो। स्कूल जे उस्तादनि मुफ्ती ज़ुबैर अहमद ऐं इमरान ख़ान ख़िताब कंदे चयो त दुनिया में अॼु 244 मिलियन ॿार ऐं नौजवान स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि ऐं 771 मिलियन बालिग़ अणपढ़ियल आहिनि। इन्हनि जी तालीम जे हक़ जी भञकड़ी कई पई वञे। बचलपुर वेझो ॻोठ गाजी पखरियो में 4 सालनि खां उस्ताद मुक़ररु न थियो, शागिर्दनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद अज़ीम पखरियो मूजिब ॻोठ जे स्कूल में उस्ताद मुक़ररु न थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि ऐं शागिर्दनि एहतजाज कयो। हिननि चयो त काफ़ी अरसे बाद उस्ताद मिलियो, उहो बि हलियो वियो। उस्ताद मुक़ररु करे शागिर्दनि जी तालीम तबाह थियण खां बचाई वञे। नवाब वली मोहम्मद में कमद जा आबादकार ब्रोकर हथां फुरिजी विया, करोड़ों रुपयनि जो फ्रॉड आबादकार सरापा एहतजाज बढ़ियल। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर तालिब हुसैन रिंद मूजिब नवाब वली मोहम्मद जे आबादकारनि एहतजाज कंदे चयो त असांखे नवाब वली मोहम्मद जे ब्रोकर नईम खानज़ादा ऐं मलू अमीन कंबो करोड़े रुपयनि जो फ्रॉड कयो आहे। असांखां कमद जूं ट्रालियूं वठी ऐं हाणे पैसनि खां इनकार करे पाण गुम थी विया आहिनि। अहिड़ो केस हिननि ख़िलाफ़ असां नवाब वली मोहम्मद थाणे ते दाख़िल कयल आहे। हिननि चयो त असां SSP खे बि दरख़्वास्त ॾिनी आहे। हिननि चयो त मटियारी शुगर मिल, सकरंड शुगर मिल, अलनवर शुगर मिल जे नालनि ते असांखां कमद खयो वियो। आबादकारनि चयो त ब्रोकर नईम खानज़ादा जूं मिल्कियतूं ज़ब्त करे असां सां इंसाफ़ कयो वञे। हिननि चयो त पहिरियां असां आबादकार परेशान आहियूं, बरसातुनि असांखे पहिरियां ई नुक़सानु ॾिनो आहे। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असांखे पैसा मोटराए ॾिना वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। लाड़काणो पुलिस अमनो अमान कराइण में नाकाम, SSP लाड़काणो डॉक्टर इमरान राजपूत जूं दावाऊं कूड़ियूं साबित थियूं, शहरी रोज़ ॾोहारियुनि जे निशाने ते। अॼु मंझंदि जो हैदरी थाणे जे हद लॻ सब्ज़ी मंडी लाड़काणो जे वापारी शेरोज़ खोड़ो खां MCB अनाज मंडी बैंक जे अॻियां फोरन पारां 3,60,000 रुपया फुर करे आसानीअ सां फरार थी विया, जॾहिं त पुलिस पहुची रस्मी कार्रवाई में मसरूफ़। जॾहिं त सब्ज़ी मंडी लाड़काणो जी एसोसिएशन 24 कलाकनि में फुर थियल रक़म मोटाए न ॾियण जी सूरत में एहतजाज जो चेताव ॾेई छॾियो।